जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जेखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद प्रियालो वासी प्रेमी जोड़े सिविल कोर्ट जैकबाबाद पहुंची पसंद जो परणो करे छड़ियो। प्रेमी जोड़े नादर और यास्मीन आज़ाद मीडिया प्रेस क्लब पहुंची तहफ़ुज़ की अपील कई। मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे भाउरनि ख़ादिम हुसैन ज़ाहिद अली ऐं अख्तर अली खां असांखे जान जो ख़तरो आहे। यास्मीन ख़बर में प्रियालो वासी प्रेमी नादर वलद लाल बख्श बुरड़ो वेठल प्रियालो ज़िला खैरपुर ऐं यास्मीन धीउ ग़ुलाम हैदर ज़ात बुरड़ो वेठल अल्लाह वरायो बुरड़ो टपाल घर मिर्ज़ापुर तालको गढ़ी यासीन ज़िलो शिकारपुर सिविल कोर्ट जैकबाबाद में पहुंची पसंद जो परणो करे छॾियो ऐं प्रेमी जोड़े आज़ाद मीडिया प्रेस क्लब जैकबाबाद मीडिया आॾो ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां पसंद जो परणो करे छॾियो आहे। उन मौक़े ते यास्मीन मीडिया आॾो ॻाल्हाईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मूं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां अॻे मुड़ुस खां तलाक वठी नौजवाननि नादर ख़ान वलद लाल बख्श बुरड़ो सां सिविल कोर्ट जैकबाबाद में पसंद जो परणो करे छॾियो आहे ऐं मूंखे पंहिंजे भाउरनि ख़ादिम हुसैन ज़ाहिद अली अख्तर अली मां मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे जान जो ख़तरो आहे। असां SSP खैरपुर SSP शिकारपुर SSP जैकबाबाद का मुतालबो कयूं था त असांजी जान के ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।